नादरीन खबर शामिल क्यों पिया ब्यूरो चीफ सखर जी रिपोर्ट मुताबिक रोड़ी में तहरीक इंसाफ पारा महंगाई और सिंध हुकूमत की नाअहली खिलाफ बेड़ी चौक का प्रेस क्लब ताईं रैली कढी वई। रोड़ी में महंगाई खिलाफ रैली की क़यादत रोड़ी के सदर राज़ी खान जागीरानी, ताज बुर्डो, हिदायतुल्ला बलोच, शान भुट्टो, अब्दुल मजीद चना, सरफराज काजी, अहमद अली गिरगेज ऐं ॿियनि जो चवण हो तो इम्पोर्टेड हुकूमत मुकम्मल तौर नाकाम थी चुकी है। बिजली, गैस, पेट्रोल और खाधे पीते शयुनि जा अघ रोज़ानो के बुनियाद ते वधाया पिया वञनि। जिन माण्हुनि जी चेल भनी छॾी आहे, ग़रीबनि जे लाइ ॿारनि खे हिकु वेले जो खाधो खाराइण बि मुश्किल बणिजी वियो आहे। नाअहल हुकूमत परेशान तबिके खे ख़ुदकशी करण ते मजबूर करे छॾियो आहे। तूफ़ानी बरसातनि सबबि सिंध में एतिरो नुक़सान न थियो आहे जेतिरो सिंध हुकूमत जी नाअहली सबबि थियो आहे। सिंध हुकूमत जे वज़ीरनि पारां पंहिंजा इलाइक़ा ऐं फ़सुल बचाइण लाइ गैर क़ानूनी कट लॻाए लखनि माण्हुनि जा घर खसिया। माण्हू हिकु हिकु गॿे लाइ तरसी रहिया आहिनि। हुकूमत ॿोॾि मुतासिरनि जे नाले ते त वठी रही आहे पर ॾेई कुझु बि न आहे रही। हुननि जो वधीक चवण हो तो मुल्क जो बाशऊर आवाम इमरान खान सां गॾु आहे। जल्द इम्पोर्टेड हुकूमत पंहिंजे इंजाम खे पहुचंदी ऐं आवाम जे वोट सां इमरान खान हिकु भेरो ॿीहर पंहिंजी हुकूमत क़ाइमु कंदो। असां महंगाई के खिलाफ़ एहतजाज किया है। असो एहतजाज जो हक़ीक़ी एहतजाज है। असांजे खान साहब के दौर में हर चीज़ नॉर्मल हुई, हर माण्हू पंहिंजे पेरनि ते आधार हलंदो आयो। जीअं हिन महंगाई मार्च करे अची खान साईं असांजे के कढी करे अची हिननि चवण ते महंगाई करे छॾी आहे। हाणे ग़रीब त उहो ई ग़रीब आहे। हाणे हीअं असां जहिड़ो सफ़ेद माण्हू